सिजावल मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। इम्तियाज़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ त सॼी सिंध खे बरसातुनि जो बहानो बनाए हथरादूं ॿोड़ियो वियो। मुल्क हींअर मुआशी बहरान में गुज़री रहियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंध तरक़ी पसंद पार्टी अॻवान डॉक्टर कादिर मंगसी सिजावल में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिन चयो त सॼी सिंध हींअर अज़ाब जहिड़ी शिकिल जो इज़हार करे पई। लखी माण्हू बेघर थी विया आहिनि। अञा ताईं बरसाति मुतासिर रोडनि रस्तनि ऐं स्कूलनि में वेठल आहिनि, जिन खे फलाही तंज़ीमुनि तरफ़ां खाधो पीतो ऐं राशन ॾिनो पियो वञे। हिन चयो त पाकिस्तान हिन वक़्तु ॾुखे वक़्त मां गुज़री रहियो आहे। मुल्क हिन वक़्तु बहराननि जो शिकार आहे, जंहिंमें मुआशी बहरान, सियासी बहरान, उन्हनि खां मथां इख़्लाक़ियात जो बहरान बि शामिल आहे। हिन चयो त मुल्क जी मौजूदा सूरत हाल जी ज़िम्मेवार स्टेलमेंट आहे, जेका गुज़रियल 75 सालनि जी ग़लति पॉलिसियुनि जो नतीजो आहे। हिन चयो त मुल्क में सियासी ज़हनियत रखंदड़ माण्हू भित सां लॻल आहिनि, जिन सियासतदाननि अवाम जी ख़िदमत करे सियासी सफ़र कयो। अॼु उन्हनि सियासतदाननि लाइ सियासत जा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि।